नकी झुकियो नकी विकियो, नकी झुकियो नकी विकियो, खुद लेरो आहे छो त शेर जो पुटु बि हूंदो शेरो आहे। इहे जान कुर्बान कंदो केरो आहे। शान वारो आ हुसैन, मन वारो आ हुसैन, पंहिंजी प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान, सचे दिन जे ख़ातिर, सचे दिन जे ख़ातिर। वाह सोना हुसैन, अल्लाह अकबर कबीरा। यजीदी लश्कर मैदान में, मुझो सोरो हुसैन मैदान में। यजीदी लश्कर तो चवे हथ ते बैयत कर, न तो पानी बंद करे छड़ींदासो, खुराक बंद करे छड़ींदासो। मुझे सोरे हुसैन जो भली बंद कयो, परवाही काने का। मां नाने नबी जे दीन के न छड़ींदुसि, मां कुरान के न छड़ींदुसि। ओ जड़े करबला जे मैदान में मुझे मुर्शिद हुसैन जे मथों तीर लगा, तलवारूं लगियो, बच्चा कुर्बान थी विया, सौट कुर्बान थी विया। ओ जेके संगी आया कुर्बान थी विया। मुझे मुर्शिद हुसैन के तीर भी लगा, तलवारों भी लगियो, जिस्म जख्मन सा चकना चूरा। पर मुझे मुर्शिद हुसैन जे कन्न ते जड़े आजान पोती, तीर भी फिटा के, तलवारों भी फिजियो के। ओ ज़ालिमो, मुके पीअण जे लाइ पानी न खपे, वज़ू जे लाइ पानी ॾियो, रब जो फर्ज़ अदा कया। ज़ालिमनि जो पानी कोन ॾींदासो, मुझे सोरे हुसैन जो भली पानी न ॾियो, रब जो हुकुम। जेकॾहिं पानी न मिले तयम्मुम सां वज़ू थी वेंदो। मुझे सोरे हुसैन तयम्मुम कयो, निमाज़ शुरू कई थे, ज़बान ते अल्लाह जो लारे किताब, रुकू में वियो, सजदे में वियो। ज़ालिमनि जो जल्दी वार कयो, जे निमाज़ को फारिग थी वियो, के बे ज़रूरत ई न थींदी मुझे सोरे हुसैन जो सामनो करे सघां, छो त मुझे मुर्शिद हुसैन जे चेहरे में नाने नबी वारो रोब हो। अल्लाह जॾहिं मुझो मुर्शिद हुसैन सजदे में वियो, ज़ालिमनि वार कया, सर मुबारक धड़ खां धार कयो वियो। तॾहिं खे अल्लाह वारे हीअं फरमायो, अली बाबा, अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। जेके हुसैनियो उहे सुभान अल्लाह चवनि, बाक़ी ते मयार मां बि न छोड़िया मोहब्बत सां। अल्लाह अकबर कबीरा। जेकॾहिं तूं हुसैनिया हैदरिया त पोइ ज़िंदगी उहे गुज़ार जीअं मुंहिंजे सोरे हुसैन ज़िंदगी गुज़ारी आहे। तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो, मिलेगी जन्नत, पिएगा कौसर, उसी को महशर में चैन होगा। नबी मोहब्बत करेंगे उससे कि जिसके दिल में हुसैन होगा। जेकॾहिं तुंहिंजे दिल में सोने हुसैन जी मोहब्बत आ त जन्नत मिलंदी, पर शर्त इहो आहे जिंदगी उहे गुज़ार जीअं मुंहिंजे सोने हुसैन ज़िंदगी गुज़ारी आहे। मुंहिंजो मुर्शिद हुसैन क़ुरान वारो, सोरे हुसैन जो भाउ हसन क़ुरान वारो, सोरे हुसैन जो बाबो अली क़ुरान वारो, सोरे हुसैन जी अम्मा फातिमा भी क़ुरान वारी आहे। तूं भी क़ुरान सां मोहब्बत कर, क़ुरान सां प्यार कर। हे रब जो उहो क़ुरान, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह, हे वो कुरान जे कुरान जे अंदर कोई शक कोने, शक छा पर शक जो गुमान ही कोने। हुदल लिल मुत्तकीन, हे कुरान परहेज़गारनि जे लाइ हिदायत। तरे दिल से कुरान मजीद में ऐलान फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। वो मुझा सोना मोहम्मद करीम परेशान न थी, मां अल्लाह इन कुरान के नाज़िल कयो आहे। क़यामत जे सुबुह ताईं इन कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां अल्लाह पाण खणी छॾियो आहे। अबा कुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे? दुनिया वारनि कोशिशूं कयूं कुरान वारनि खे हटायूं, पर ॾींहों ॾींहुं कुरान वारा वधंदा पिया वञनि। अॻ में पंजाब मां हाफ़िज़ घुराईंदा हुआसीं, असां वटि हाफ़िज़ न आहिनि। पंजाब को घुरायो त निमाज़ तरावी पढ़ाए, मुसल्लो पढ़ाए, पर अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे इलाइक़े में खोसन जा हाफ़िज़ एतिरा वधी विया, बिरोहिन जा हाफ़िज़ एतिरा वधी विया जो मस्जिदूं खुटी वेंदियूं, हाफ़िज़ कोन फुटनि।
आया नहीं छो तो कुरान जो मुहाफिज अल्लाह रब जो कुरान लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। अल्लाह फरमायो जेकर यो कुरान मां जबलन के मथो नाज़िल कयो हो जबल भी पुरज़ा पुरज़ा थी वञना ओ जेकर यो कुरान मां ज़मीन ते नाज़िल कयो हो ज़मीन चिरजी वञे समंदर ने दरियाउनि जे मथो नाज़िल कयो हो समंदर ने दरिया भी मौज में अची वञना मां अल्लाह यो कुरान इंसान जे सीने में समाए छड़ियो जो 8 सालन जो बार तो कुरान जो हाफिज पर 80 सालन जो पढ़ो भी कुरान जो कारी नंढड़ा मासूम बार था कि कुरान जा हाफिज मिलंदा कुराड़ा 80 सालन जो पढ़ो वयम मुसल्ले ते पी करे तरावी तो पढ़ाए कुरान जो हाफिज हो या थई कुरान जी बरकत या थी कुरान की मोहब्बत तरह तल्ले से कुरान मजीद में ऐलान फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। हे कुरान मोमिन जे लाइ शिफ़ा मोमिन माण्हू इन कुरान सां मोहब्बत कंदो मोमिन माण्हू इन कुरान सां प्यार कंदो मोमिन माण्हू इन कुरान के जीअ में जायूं ॾींदो ओ जॾहिं इहो मोमिन इंसान मरी थो वञे क़ब्र में दाख़िल थियो थो वञे मलाइको सवाल जवाब वारा पहुंची था वञन मन रब्बु का तुंहिंजो रब कहिड़ो मन नबी जो का तुंहिंजो नबी कहिड़ो मां दीनो का तुंहिंजो दीन कहिड़ो हे कुरान हुस्न जमाल वठी करे अॻियो जी तो बीहे ओ मलाइको हलिया वजो हे मुंहिंजो दोस्त हे दुनिया में मां सां मोहब्बत करण वारो हे दुनिया में मां सां प्यार करण वारो हे दुनिया में मां के जीअ में जायूं ॾियण वारो मलाइक चवंदा असांखे अल्लाह जो हुकुम कुरान वञी रब वटि दाई थींदो ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब करीम मां तुंहिंजो कलाम आया इन दुनिया में मां सां मोहब्बत कई इन दुनिया में मां सां प्यार कयो अल्लाह मुंहिंजे करे इंसान लेखा न कर अल्लाह फरमाईंदो मलाइको हलिया वञो हिनखे जन्नत जी दरी खोले जो हमेशा पियो जन्नत जा मज़ा माणे तॾहिं कि अल्लाह वारे हीअं फरमायो रख कुरान सां यारी त तोखे मिले दिलदारी रख कुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। सुभान अल्लाह जेकॾहिं चाहे थो जन्नत जी टिकट मिले त पोइ कुरान सां यारी ॻाल्हायूं असां साईं उज़ैर अहमद असां कॾहिं ॾींहं में 3 जलसा कॾहिं 4 कॾहिं 2 कॾहिं 1 वरी सफ़र गाॾी बि पाण हलायूं सुभान अल्लाह वरी ताख़ नथी निकिरे अल्लाह एॾा थका पिया ख़ैर त आहे थ्रेशर हलाए आया हो छा हाणे त थ्रेशर जी बि मौसम न आहे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह अञा ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह अञा मोहब्बत सां चओ अल्लाह अकबर कबीरा कुरान जे हरफ पढ़ण में सवाब अलिफ पर भी सवाब मिलंदो बा पर भी सवाब मिलंदो ता पर भी सवाब मिलंदो मुझे साईं फरमायो जेको हिक दफ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदो अल्लाह उन इंसान जा 10,000 गुनाह माफ़ करे छॾींदो एक बिस्मिल्लाह पांजे करे 10,000 गुनाह माफ़ उन्हनि गुनाहनि जी जाइ ते वरी अल्लाह 10,000 नेकियूं बि लिखाए छॾींदो मुझे साईं फरमायो मेराज वारी रात मेराज कंदे कंदे मुझे 4 नहरूं नजर आयूं पानी जी नहर नजर आई खीर जी नहर नजर आई माखी जी नहर नजर आई शराबन तहूरा जी नहर नजर आई मां जिब्राइल खां पुछा गई ओ जिब्राइल भला ॿुधा त सही ये नहरूं काथों जो अचनि जिब्राइल अर्ज़ करण लॻो ओ अल्लाह जा पैगंबर सही मूंखे ख़बर न आहे ये नहरूं काथों जो अचनि बस एतिरो मूंखे मालूम जो ये 4 नहरूं वञी करे आबे कौसर में किरन छो पयूं जो क़यामत वारे ॾींहुं अवां पंहिंजे उम्मतिन खे आबे कौसर जा जाम भरे करे पीआरींदा साईं फरमाइन मां बीठो एतिरे में हिकिड़ो मलाइक आयो अल्लाह जा पैगंबर अचो तव्हांखे मां थो ॿुधायां त इहे नहरूं काथों थियूं अचनि साईं फरमाइन उहो मलाइक मूंखे वठी हलियो अची करे मां के हिकिड़ी जाइ ते लाथे मां नज़र जो क्या हिकिड़ो अच्छे रंग जो वॾो गुंबज़ साईं मिसाल ॾेई करे सम्झायो एॾो वॾो गुंबज़ एॾो वॾो गुंबज़
मथा पूरी दुनिया के गॾु करे रखियो वञे ईअं महसूस थींदो जहिड़ो न हुंब जे मथां हिकिड़ी झिरकी वेठी आहे। एॾो वॾो हुंब आहे। साईं फरमायो ज़बर जो दरवाज़ो लॻल आहे, सोन जो तालो आहे। मां मलाइका पुछा कई हिन जी चाबी काथे आहे? मलाइका कन लॻो ओ अल्लाह जा पैगंबर से हिन जी चाबी कान्हे का। मुस्तफा पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, दरवाज़ो खुली वेंदो। साईं जन बिस्मिल्लाह पढ़ी दरवाज़ो खुली वियो। साईं जन अंदर दाख़िल थिया। साईं जो नज़र कने हिकिड़े पासे बिस्म लिखियल आहे, ॿिए पासे अल्लाह लिखियल आहे, टे पासे अर रहमान लिखियल आहे, चौथे पासे अर रहीम लिखियल आहे। बिस्म जे मीम मां पाणी जी नार पई निकिरे, अल्लाह जे हा मां खीर जी नार पई निकिरे, अर रहमान जे नून मां शराबन तहूरा जी नार पई निकिरे, अर रहीम जे मीम मां माखी जी नार पई निकिरे। मुंहिंजे माद वारे साईं फरमायो जेके कसरत सां बिस्मिल्लाह जो ज़िक्र करण वारा हूंदा क़यामत वारे ॾींहुं अल्लाह उन्हनि इंसाननि खे नी चइनी नहरुनि मां पाणी पीआरींदो आहे। एॾी वॾी बिस्मिल्लाह जी फज़ीलत। रूम जो बादशाह हो पोइ हुनखे मथे में ॾाढो सूर, ॾाढो इलाज कराए, बसि मुंहिंजा 2-3 मिंट बचा। बेवफ़ाई पछाड़ी में चङी न आहे। हिकु दफ़ो ॿीहर मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ॾाढी मोहब्बत वारी जमात आहे। मजमो ॼमियो वेठो आहे। मां सम्झो मानी जे करे आया, हाणे मानी हली वई, हलिया वेंदा पोयों पछाड़ी में मौलवी साहब ऐं लाउड वारा वेठा हूंदा। पर माशाअल्लाह ही जमात ॼमी वेठी आहे। अॻे खां वधीक माण्हू अची विया। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत था करें, मुझे साईं फरमायो जन्नत में हिकिड़ो जबल आहे। चाहे खाली तव्हां वटि जबल न आहिनि, जन्नत में बि जबल हूंदा। मुझे साईं फरमायो उन जबल जी चोटी जे मथां हिकिड़ो शहर आहे जंहिंजो नालो आहे नियतुस्सलाम, ऐं उन शहर जे अंदरि हिकिड़ो घर आहे जंहिंजो नालो आहे क़स्रु सुरूर, ऐं उन घर जे अंदरि हिकिड़ो कमरो आहे जंहिंजो नालो आहे बैतुल जलाल, ऐं उन कमरे जे अंदरि 4000 दरवाज़ा आहिनि। हिकु एॾो वॾो दरवाज़ो आहे जो नज़र खुटी वेंदी पर दरवाज़ो कोन खुटंदो। मुंहिंजे साईं फरमायो हुए जॾहिं जन्नती जन्नत में दाख़िल थींदा अल्लाह जन्नतिन के जुम्मे ते पंहिंजो दीदार कराईंदो आहे, पर जेके इन कमरे में दाख़िल थी विया अल्लाह उन्हनि खे 24 कलाक पंहिंजो दीदार कराईंदो आहे। मुंहिंजे साईं फरमायो इहो कमरो उन्हनि ख़ुशनसीब इंसाननि खे मिलंदो जेके बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो ज़िक्र करण वारा। इनजे करे अल्लाह जे ज़िक्र सां मोहब्बत कयो। अल्लाह बे ज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, दिलनि जो करार रब जे ज़िक्र में आहे। अब आइए तवज्जो, छा में आहे? अल्लाह जे ज़िक्र में आहे। तॾहिं त लसी क़ुरान मजीद में ऐलान फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। ओ मुंहिंजा बाना तू मूंखे यादि कंदे त मां अल्लाह तोखे यादि कंदुसि। तू मूंखे पंहिंजे कखाड़नि घर में यादि कंदे, तू मूंखे पंहिंजी ज़मीन ते यादि कंदे, तू मूंखे पंहिंजे फ़सल ते यादि कंदे, तू इंसाननि खे गॾाए करे मां अल्लाह खे यादि कंदे। जीअं अॼु हिन ॻोठ वारनि जो शो करायो सही हाफ़िज़ मोहम्मद इब्राहिम साहब परे परे खां उलमाए किराम घुराया, वरी अवा परे परे खां पंधु करे हिन क़ुरान जे जलसे में शरीक थिया। वरी शिकारपुर में फैज़ी को साउंड भी पहुची वियो जीअं झर झंग में रब जे क़ुरान जो आवाज़ पहुचे। ओ मुंहिंजा बाना तूं इंसाननि खे गॾाए करे मां अल्लाह खे यादि कंदे, मां आसमाननि ते मलाइकनि खे गॾाए अल्लाह तोखे यादि कंदो आहियां। तू ज़मीन ते मांखे यादि कंदे, आसमाननि ते मां अल्लाह तोखे यादि कंदुसि। इनजे करे अल्लाह जे ज़िक्र में हूंदा कयो। ऐं मुंहिंजी दिलि थी चए तव्हां खे अल्लाह जो ज़िक्र कराया, पोइ सीट साईं उज़ैर अहमद जे हवाले कया। मां गॾु ज़िक्र कंदव या न कंदव? जे न कंदव त मां बि कलाक पूरो ज़िक्र कंदुमि। जे जल्दी में मां सां गॾु ज़िक्र कंदव त 5 मिंटनि में मां ज़िक्र पूरो कंदुमि। मां कंदव या न कंदव? तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो राह वफा में बढ़ता जा, कुर्ब की सीढ़ी चढ़ता जा, हर दम शौक से पढ़ता जा ला इलाहा इल्लल्लाह।